ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। सजाऊं जुड़े खां रिपोर्ट कर रहियो आहे मोहम्मद सादिक खोसो। पुरियतन पारां पंहिंजे अमड़ सां गॾिजी बासरनि पारां धमकियूं ॾियण ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। ॻोठ कोट लाल बख़्श महसर जे रवासी मच्छी विकिरो कंदड़ पुरियत जावेद दीनारी पंहिंजे अमड़ मुसमात बचल ख़ातू दीनारी सां गॾिजी तालका प्रेस क्लब तां सजावल जुड़े जो आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे दाहींदे चयो त मां ग़रीब मिसकीन माण्हू आहियां। मच्छी विकिरो करे पेट जो गुज़र सफ़र कंदो आहियां। कुझु ॾींहं पहिरियां नामालूम हथियारबंदनि मूंखां मोटरसाइकिल फुर करे फरार थी विया हुआ, जंहिं लाइ मूं इलाइक़े में पाक किताब खणी घुमायो हो, जंहिं करे मूंखे पंहिंजी मोटरसाइकिल वापसि मिली हुई। जॾहिं त सजावल जुड़े जो पुलिस असांजे पंहिंजी बिरादरीअ जे हिक ॼणे पीर दीनारे खे गिरफ़्तार कयो आहे, जंहिं ते पीर दीनारे जा वारिस मूंखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुन चयो त मूंखे कंहिं जे ख़िलाफ़ बि फ़रियाद दाख़िल न कराई आहे। मुतासिर एसएसपी कंवर शहदाद कोट खां मुतालबो कयो त धमकियुनि जो नोटिस वठी तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।